अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी सां गॾु मां आहियां सैयद शमीला शिराज़ी। हिन बुलेटिन में असां सां साथ ॾींदी प्रिया गुल। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। वफ़ाक़ी आइनी अदालत जे पहिरें चीफ जस्टिस तौरु जस्टिस अमीनुद्दीन हलफ़ खणी वरितो। ऐवान सदर में तक़रीब। सदर आसिफ अली ज़रदारी चीफ जस्टिस खे उहिदे जो हलफ़ खणायो। तक़रीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान याया आफरीदी शरीक, पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर समेत वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं सीनियर जजनि जी बि शिरकत। वफ़ाक़ी आइनी अदालत जे 6 मां 3 जजनि हलफ़ खणी वरितो। हलफ़ खणंदड़नि में जस्टिस हसन अज़हर, जस्टिस बाकर नजफी ऐं जस्टिस आमिर फारूक शामिल। पीपुल्स पार्टी आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रिथ जमा कराए छॾी। पीपी जे ज़फ़र इक़बाल, जावेद अयूब ऐं कासिम मजीद तरफ़ां बेएतमादी रिथ असेंबली सेक्रेटेरिएट में जमा। ज़रनि मूजिब स्पीकर 3 ॾींहनि बाद बेएतमादी रिथ ते वोटिंग लाइ इजलास तलब कंदो। पीपुल्स पार्टी आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म लाइ फैसल राठौड़ खे नामज़द करे छॾियो। आर्मी एक्ट तरमीमी बिल सेनेट मां बि अक्सरियत राय सां मंज़ूर। चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी जी सदारत हेठि इजलास। नायब वज़ीर आज़म इसहाक डार आर्मी एक्ट तरमीमी बिल 2025 ऐवान में पेश कयो। पीटीआई ऐं जेयूआई पारां मुखालिफ़त। बिल बहस लाइ कमेटी में मोकिलण जो मुतालबो। सेनेट मां एयरफोर्स तरमीमी बिल ऐं नेवी ऑर्डिनेंस तरमीमी बिल बि मंज़ूर। सुप्रीम कोर्ट रूल्स 2025 में तरमीमनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। चीफ जस्टिस याया आफरीदी जी सदारत हेठि सुप्रीम कोर्ट जो फुल कोर्ट इजलास में सुप्रीम कोर्ट रूल्स 1980 जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। रूल्स में तरमीमनि जी मंज़ूरी ॾिनी वई। मुनीर पराचा खे सीनियर एडवोकेट सुप्रीम कोर्ट जो दर्जो ॾियण जी बि मंज़ूरी। इजलास जी पधिराई में ॼाणायो वियो आहे त नवां कानून लागू थियण सां सुप्रीम कोर्ट जी कारकर्दगी बहितर थींदी। 27 आइनी तरमीम ख़िलाफ़ सिंध बार काउंसिल जे सॾ ते अदालतनि में हड़ताल। कराची, हैदराबाद ऐं ॿियनि शहरनि में वकीलनि पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकाट। जस्टिस मंसूर शाह ऐं जस्टिस अतहर बिनला सां यकजहती जो इज़हार। वकील अॻवाननि चयो आहे त इंसाफ़ ऐं कानून ते धाड़ो हणण न ॾींदासीं। सिंध जा गैरतमंद वकील अदालती निज़ाम खे मफ़लूज थियण न ॾींदा। शहदादपुर में उस्ताद अज़ीज़ जखरो जे क़त्ल केस में नामज़द जवाबदार 3 ॾींहनि जे रिमांड ते FIA हवाले। एडिशनल सेशन कोर्ट जी अदालत में पुलिस तहवील में फौत थी वियल उस्ताद अज़ीज़ जखरो जे क़त्ल केस जी ॿुधणी। FIA केस में नामज़द जवाबदार रफ़ीक उजण ऐं नूर अली लाखो खे अदालत में पेश कयो वियो। अदालत ॿिन्ही जवाबदारनि खे 3 ॾींहनि जो रिमांड ॾींदे सूमर ते ॿीहर पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। सखर भरिसां घरू अणबता मुड़ुस हथां गोलियूं हणी ज़ाल क़त्ल। ॻोठ गड़ंगवाह में जवाबदार हज़ारू शर पिस्टल जा फायर करे 30 वरनि जी ज़ाल ससुई खे क़त्ल करे छॾियो। पुलिस जवाबदार मुड़ुस खे गिरफ़्तार करे वरितो।